पार्ट 2 में असां एक्सरसाइज़ जेके डायबिटीज़ मरीज़ खे करणु खपनि, उन जे हवाले खां डिस्कस कयोसीं ऐं अॼु हिन पार्ट 3 में खाधे जे हवाले खां कहिड़ा खाधा डायबिटीज़ पेशेंट मरीज़ खे खाइणु खपनि ऐं काफ़ी जेके मिसकंसेप्शन आहिनि डायबिटीज़ जे हवाले खां, खाधे जे हवाले खां ऐं नई रिसर्च हिन जे बारे में छा ॿुधाए थी, छा खाइणु खपे ऐं कहिड़े खाधनि खां परहेज़ करणु खपे, अॼु उन जे बारे में तव्हां सां मालूमात शेयर कंदुमि। डायबिटीज़ में डाइट अहम रोल अदा करे थी। जेकॾहिं असां डाइट खे सही तरीक़े सां उहे न्यूट्रिएंट्स जेके असांजी बॉडी खे ज़रूरत आहे, असांजी बॉडी खे न सिर्फ़ प्रोटीन जी पर कार्बोहाइड्रेट, फैट, विटामिन, मिनरल सभिनी जी ज़रूरत आहे। डायबिटीज़ मरीज़ खे सभिनी विटामिन्स मिनरल खां अलावा असांखे एनर्जी जेका मिलंदी आहे उहा मिलंदी आहे कार्बोहाइड्रेट मां, प्रोटीन मां ऐं फैट मां। इन टिनी खे असां मैक्रो न्यूट्रिएंट चवंदा आहियूं। असांजी जेका एनर्जी जो मेन सोर्स आहिनि उहे कार्बोहाइड्रेट, प्रोटीन ऐं फैट। अक्सर माण्हुनि जो इहो ई ख़्यालु हूंदो आहे त कार्ब्स जेके कार्बोहाइड्रेट आहिनि डायबिटीज़ मरीज़ खे न खाइणु खपनि ऐं उन्हनि सां शुगर लेवल वधे थी। इहा हक़ीक़त आहे त शुगर लेवल वधे थी कार्बोहाइड्रेट सां, पर इहा मिथ आहे त डायबिटीज़ मरीज़ कार्बोहाइड्रेट नथो वठी सघे। कार्बोहाइड्रेट कहिड़ा वठणु खपनि ऐं उन जी क्वांटिटी अहमियत रखे थी। कार्बोहाइड्रेट खे 3 हिस्सनि में डिवाइड कयो वियो आहे। हिकिड़ा हाई ग्लाइसेमिक इंडेक्स फूड ऐं हिकिड़ा लो ग्लाइसेमिक इंडेक्स ऐं टियां मिडिल ग्लाइसेमिक इंडेक्स। जेके हाई ग्लाइसेमिक इंडेक्स कार्बोहाइड्रेट्स आहिनि उहे असांजी शुगर लेवल तेज़ी सां वधाइनि था ऐं उन जी एब्जॉर्प्शन बॉडी में तेज़ी सां थी वञे थी ऐं उन्हनि खां असांखे परहेज़ करणु खपे। पर लो ग्लाइसेमिक इंडेक्स फूड या लो ग्लाइसेमिक इंडेक्स कार्बोहाइड्रेट डायबिटीज़ मरीज़ लाइ बहितर आहिनि। जेका रिसर्च ॿुधाए थी त लो ग्लाइसेमिक इंडेक्स कार्बोहाइड्रेट फूड जेके असांखे होल ग्रेन मां, वेजिटेबल्स मां, फ्रूट्स मां मिलनि था, उहे डायबिटीज़ जा कॉम्प्लिकेशन जीअं दिलि जूं बीमारियूं, अधरंग ऐं ॿियनि कॉम्प्लिकेशन खां बि बचाव कनि था ऐं न सिर्फ़ शुगर लेवल खे कंट्रोल कनि था, पर कोलेस्ट्रॉल लेवल भी कंट्रोल कनि था। वेट घटाइण में भी उन्हनि जो रोल आहे। सो लो ग्लाइसेमिक इंडेक्स कार्बोहाइड्रेट डायबिटीज़ मरीज़ वठी सघे थो ऐं उन्हनि जो को भी नुक़सान कोन्हे को। फैट जे हवाले खां फैट में असांखे कैलोरीज़ घणी मिलनि थियूं। जेको 1 ग्राम फैट जो आहे, जेको फैट असांखे मीट मां मिले थी, जेके ऑयल असां खाधे में था यूज़ कयूं था, इस्तेमालु कयूं था ऑयल्स, उन्हनि मां बि असांखे फैट मिले थी। त उन्हनि सां असांजी 1 ग्राम फैट असांखे 9 कैलोरीज़ ॾिए थी, जॾहिं त 1 ग्राम कार्बोहाइड्रेट या 1 ग्राम प्रोटीन असांखे 4 कैलोरीज़ ॾिए थो। कैलोरीज़ जेके आहिनि उहे फैट मां असांखे वधीक मिलनि थियूं। फैटी फूड, फास्ट फूड खां अवॉइड करणु खपे। जीअं असांजूं कैलोरीज़ घणियूं आहिनि त उहे बॉडी में स्टोर थियनि थियूं ऐं उन सां वज़न वधे थो ऐं जीअं वज़न वधे थो त अञा शुगर लेवल में इज़ाफ़ो थिए थो।
डायबिटीज़ टाइप 2 डायबिटीज़ अक्सर ओबीस पेशेंट में ॾिठी वई आहे। 90% माण्हुनि में ओबेसिटी ऐं ओवरवेट टाइप 2 डायबिटीज़ में ॾिठो वियो आहे। इंसुलिन लेवल जो रेजिस्टेंस ओबीस पेशेंट में घणो आहे। त इंसुलिन त बॉडी ठाहे थी, पर इंसुलिन उहा सेल ताईं नथी पहुचे। इंसुलिन रेजिस्टेंट जेके एडिपोस टिश्यू आहिनि बॉडी में, उहे रेजिस्टेंस पैदा कनि था। त फैट खां अवॉइड करणु खपे, फास्ट फूड उन खां अवॉइड करणु खपे। जेके असां सैलेड में डिफरेंट ड्रेसिंग्स इस्तेमालु कयूं था, कोशिशि करे असांखे इंग्रेडिएंट्स ॾिसणु खपनि। जॾहिं बि काई शइ असां परचेस कयूं था, ऑयल परचेस कयो या ड्रेसिंग्स असां परचेस कयूं था, वठूं था, त असांखे उनजा इंग्रेडिएंट ॾिसणु खपनि त केतिरी उन में सैचुरेटेड फैट आहे ऐं केतिरियूं कैलोरीज़ आहिनि। जेको बि असां फूड वठूं था उन में असांखे इहा शइ पाण खे ॾिसणु खपे त केतिरियूं उन में कैलोरीज़ आहिनि, केतिरो प्रोटीन आहे ऐं केतिरो कार्बोहाइड्रेट आहे, केतिरी फैट आहे, केतिरी सैचुरेटेड फैट आहे, केतिरो साल्ट आहे। प्रोसेस जेके फूड आहिनि उन्हनि में असांखे अक्सर सैचुरेटेड फैट, साल्ट ऐं शुगर घणी मिलंदी आहे। बेकरी आइटम्स थिया, फास्ट फूड थियो, फिंगर फ्राइज़ थी, उन्हनि में साल्ट घणो आहे। जेकॾहिं साल्ट लूण जो जेकॾहिं असां घणो इस्तेमालु कंदासीं त उन सां असांजो ब्लड प्रेशर वधंदो ऐं ब्लड प्रेशर वधण जे करे दिलि जूं बीमारियूं थी सघनि थियूं। कैलोरीज़ घणियूं असां वठूं था त कैलोरीज़ वधण जे करे असांजो वेट वधे थो ऐं वेट वधण जे करे शुगर लेवल वधे थी ऐं कंट्रोल नथी थिए। सैचुरेटेड फैट उहा असांजी बेड कोलेस्ट्रोल जेको एलडीएल आहे उहा वधाए थी, त उहा बि असां लाइ बहितर न आहे। सैचुरेटेड फैट खां अवॉइड करणु खपे, घणो साल्ट खाइण खां अवॉइड करणु खपे ऐं घणियूं कैलोरीज़ असांखे न वठणु खपनि। कैलोरीज़ असांखे खाधनि मां मिलनि थियूं, क्वांटिटी असांखे घटि खाइणु खपे। जेका नई स्टडीज़ ॿुधाए थी त स्मॉल मील 3 दफ़ा ऐं 3 दफ़ा स्नैक्स, नाश्ते में हल्को नाश्तो हुजे, उन सां गॾु मंझंदि जो लंच जो विच में, नाश्ते ऐं लंच जे विच में स्नैक्स मतिलबु हिकिड़ो फाइबर बिस्किट खाधो पी, चांहि या कॉफ़ी या फ्रूट। 3 स्मॉल मील्स ऐं 3 स्नैक्स। क्वांटिटी घटि खाइणु खपे, उन सां शुगर लेवल तेज़ी सां नथी वधे। खाधे जो अमाउंट या कार्बोहाइड्रेट जो अमाउंट माना रखे थो ऐं कार्बोहाइड्रेट जी टाइप। कार्बोहाइड्रेट डायबिटीज़ मरीज़ खाई सघे थो, पर टाइप ऑफ कार्बोहाइड्रेट ऐं अमाउंट ऑफ कार्बोहाइड्रेट इहो इम्पॉर्टेंट आहे शुगर लेवल खे कंट्रोल करण में। तव्हांखे मां 2 मिसाल ॾींदुमि। जीअं ब्रेड आहे, जेकॾहिं असांखे ब्रेड ई खाइणी आहे त होल ग्रेन ब्रेड लो ग्लाइसेमिक इंडेक्स में अचे थी, शुगर लेवल तेज़ी सां नथी वधाए। पर जेकॾहिं वाइट ब्रेड आहे या वीट ब्रेड आहे त उहा हाई ग्लाइसेमिक इंडेक्स में अचे थी, जेका शुगर लेवल घणी वधाए थी। त असांखे जेकॾहिं ब्रेड खाइणी आहे त असां होल ग्रेन ब्रेड सिलेक्ट करणु खपे। फ्रूट में तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां, जीअं मिसलनि बनाना आहे। हाणे बनाना जेकॾहिं असां ग्रीन वठूं था या पूरो पको न आहे केलो, त उहो लो ग्लाइसेमिक इंडेक्स में अचे थो। जेको येलो या पूरो पको आहे त उहो वरी हाई ग्लाइसेमिक इंडेक्स में अचे थो। त जेकॾहिं असांखे बनाना खाइणो आहे त असां ग्रीन प्रिफर कयूं, उन में
तेज़ी सां ब्लड शुगर न वधंदी। फ्रूट्स डायबिटीज़ मरीज़ सभु वठी सघे थो। एपल आहे, ऑरेंज आहे, इवन अंब मैंगो उहो बि लो ग्लाइसेमिक इंडेक्स में अचे थो, उहो वठी सघिजे थो, खाई सघिजे थो। कुझु जेके फ्रूट आहिनि जीअं वाटरमेलन आहे, हिंदाणो आहे, उहो हाई ग्लाइसेमिक इंडेक्स में आहे। शुगर केन या कमंद त बिल्कुलु न खाइणु खपे, उहो बि हाई ग्लाइसेमिक इंडेक्स में आहे। सो असांखे सिलेक्ट करणु खपनि कार्बोहाइड्रेट में उहे खाधा जेके शुगर लेवल तेज़ी सां न वधाइनि। प्रोटीन ज़्यादा वठणु खपे, फेट तमामु घटि वठणु खपे। ऐं जेतिरो फेट खां अवॉइड कंदासीं या जेके वेजिटेरियन आहिनि त उन्हनि में बि जेको ॾिठो वियो आहे थोरी रिसर्च जे हवाले खां त जेके कैलरीज़ असांखे फेट मां मिलनि थियूं उन सां वज़न तेज़ी सां वधे थो ऐं शुगर लेवल वधे थी। त नई जेके रिसर्च स्टडी जे हवाले खां त फैटी फूड, फास्ट फूड, मीट जो घटि इस्तेमालु करणु खपे, वेजिटेबल्स, फ्रूट्स, होल ग्रेन जो ज़्यादा इस्तेमालु करणु खपे, प्रोटीन एग आहे, टोफू आहे, सोयाबीन आहे त उन्हनि में सुठो अमाउंट में प्रोटीन आहे। उहे प्रोटीन असांखे काफ़ी टाइम ताईं पंहिंजो फुल रखनि था, बुख घटि लॻे थी, उन्हनि जो इस्तेमालु करणु खपे। फाइबर्स असांखे फ्रूट्स मां, वेजिटेबल्स मां, होल ग्रेन्स मां फाइबर्स घणो मिले थो। जेको फाइबर्स आहे उहो असांजी कोलेस्ट्रोल खे बि घटाए थो, वेट बि घटाए थो ऐं शुगर लेवल खे बि कंट्रोल रखे थो, हार्ट डिज़ीज़ बि घटाए थो, जेके कॉम्प्लिकेशन आहिनि डायबिटीज़ जा उहे बि घटाए थो। असांखे कुझु रूल्स खाधे जे हवाले खां ठाहिणु खपनि। जीअं फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ा ड्राइविंग जा रूल्स हूंदा आहिनि कि असां केॾो बि ड्राइव गाॾी तेज़ी सां हलाईंदा आहियूं पर जॾहिं नज़र सिग्नल ते पवंदी आहे, रेड सिग्नल थी वियो त असां स्टॉप करे छॾींदा आहियूं गाॾी खे। साॻे तरीक़े सां असांखे केॾी बि बुख आहे पर असांजे साम्हूं उहे फूड बेकरी आइटम्स, फास्ट फूड आहिनि त असांखे उन्हनि शयुनि खां अवॉइड करणु खपे। जीअं मिसाल ॾियां, हिकिड़ो नॉन अल्कोहलिक माण्हू आहे, उनजे आॾो तव्हां केॾी बि दुनिया जे महांगे में महांगी विस्की रखंदव न पीअंदो। या वेजिटेरियन आहे, जेकॾहिं वेजिटेरियन कंहिं बुफे में वेंदो ऐं उनखे 50 आइटम खाधे में आहिनि, चिकन, फिश, मीट, त हो हिकिड़ो आइटम ई ॻोल्हींदो जेको वेजिटेबल आहे उहा ई खाईंदो। त असांखे बि हिकिड़ा अहिड़ा रूल्स ठाहिणु खपनि जेकॾहिं डायबिटीज़ खे असांखे खाधे जे ज़रिए कंट्रोल करणो आहे, असांखे दवाउनि खां बचणो आहे, जेकॾहिं असां कॉम्प्लिकेशन डायबिटीज़ खां बचणु चाहियूं था त असां पंहिंजा हिकिड़ा डाइट जा रूल्स ठाहे छॾियूं। छा खाइणो आहे, छा न खाइणो आहे। हिकु डाइट उहा न आहे जेका ॿियो डायबिटिक पेशेंट खाए थो, असांखे बि उहा फॉलो करणी आहे। हर बॉडी जी रिक्वायरमेंट पंहिंजी आहे। जेकॾहिं उहा डाइट उनखे शुगर खे कंट्रोल करे थी, ज़रूरी न आहे त उहा डाइट मूंखे बि फ़ाइदो ॾिए। जेकॾहिं कोई बि नओं फूड मीन्स जेके खाधा असां खाऊं था उन्हनि खे असांखे वक़्तनि बवक़्तनि चेक करणु खपे। मीन्स खाधे खां पहिरियों असांखे शुगर लेवल टेस्ट करणु खपे ऐं खाधे जे 2 कलाकनि खां पोइ वरी असांखे शुगर लेवल टेस्ट करणु खपे। जेकॾहिं शुगर लेवल तेज़ी सां घणी वधी वई आहे खाधे खां पोइ त असांखे ॾिसणु खपे खाधे में असांजा कहिड़ा फूड हुया जेके मां खाधा ऐं शुगर वधी वई, उन्हनि खां असांखे अवॉइड करणु खपे। इहे ॻाल्हियूं असांखे पाण खे सम्झणियूं पवंदियूं ऐं पंहिंजी ई डाइट असांखे बॉडी जे हिसाब सां सिलेक्ट करणी पवंदी त कहिड़ी बॉडी खे डाइट सूट थी करे। डायबिटीज़ खे कंट्रोल करण लाइ असांखे खाधे में
कार्ब्स वठण खपनि। कार्ब्स जी क्वांटिटी ऐं टाइप इम्पॉर्टेंट उन जो रोल आहे त असांखे लो ग्लाइसेमिक इंडेक्स कार्ब्स वठण खपनि, प्रोटीन्स ज़्यादा वठण खपनि ऐं फेट घटि इस्तेमालु करणु खपे। वेजिटेबल्स, फ्रूट्स, होल ग्रेन डाइट में इन्हनि जो अहम रोल आहे। फाइबर्स न सिर्फ़ असांखे काफ़ी टाइम ताईं फुल रखनि था, पर फाइबर्स वज़न बि घटाइनि था, कोलेस्ट्रॉल लेवल बि घटाइनि था ऐं शुगर लेवल बि कंट्रोल में रखनि था। टियों आहे इंटरमीडिएट फास्टिंग, जेका नई स्टडीज़ ॿुधाए थी त इंटरमीडिएट फास्टिंग माना 12 कलाक 18 कलाक बिल्कुलु कुझु न खाओ, सिर्फ़ु पाणी पीओ। उनमें इहो आहे त जेका असांजी बॉडी में स्टोर थियल फैट आहे, असांजी बॉडी खे जेका एनर्जी खपे उहा एनर्जी असांखे बॉडी जे स्टोर थियल फैट मां मिलंदी। ऐं इंटरमीडिएट फास्टिंग अॼुकल्ह नई स्टडीज़ में उनखे हिकिड़ो पंहिंजो शुगर लेवल कंट्रोल करण में उनजो बि अहम रोल आहे। सैचुरेटेड फैट जेके फास्ट फूड में बर्गर्स पिज़्ज़ा में आहे उनखां अवॉइड करणु खपे। उहे बैड कोलेस्ट्रॉल LDL लेवल वधाइनि था। लूण जो इस्तेमालु घटि करणु खपे, जंहिंसां ब्लड प्रेशर वधे थो ऐं दिलि जूं बीमारियूं थी सघनि थियूं। जेकर असां इन्हनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखंदा अचूं, पंहिंजे खाधे में घटि कैलोरीज़, स्मॉल क्वांटिटी जेको असांजो अमाउंट आहे खाधे जो उनखे घटाइणु खपे। क्वांटिटीज़ घटि खाओ। ईट लेस वॉक मोर, डायबिटीज़ एसोसिएशन जो स्लोगन आहे ईट लेस वॉक मोर। त इन्हनि ॻाल्हियुनि जो असां ख़्यालु रखी डायबिटीज़ खे असां डाइट जे थ्रू कंट्रोल करे सघूं था। थैंक यू वेरी मच।